वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी इन वक्त मौजूद है कराची यूनिवर्सिटी रोड ते। ये सामने जो यो वण नजर तो अचे, ये कराची यूनिवर्सिटी गेट अथव। ये कराची यूनिवर्सिटी वारो रोड अथव। हेॾे वेंदो तो सफूरा ॻोठ। हिते असां हिकिड़ो दोस्त मिलियो आहे जेको रोज़गार तो करे पियो। अचो त तव्हांखे हुन सां मिलायां। अदा अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह। तूं ॿुधाए, टाइट लॻो पियो आहे? केरु केरु पाण काथां जो? हवा हे ॾिसो, असां सिंधी भाउ हिते बीठो अथव। गंबट जो गोपांग अथव। रोज़ी कंदो हवा लछा ई खपाईंदो आहे। हाँ, रोज़ी थिए थी। जी जी। हवा हे ॾिसो। जी जी बिल्कुलु। हा, महिनत वारे के साईं अल्लाह साईं गॾु आहे, महिनत वारे सां। ऐं थोरो असांजे ॻोठ वारनि खे मैसेज ॾिजे जेके होटल भरी वेठा आहिनि त हिते रोज़गार आहे न आहे इहो ॿुधाए। अगर घर वेठा हूंदासीं त पोइ माजा आहियूं। जी जी सही त चई। महिनत करे कोशिश भी करे, रोजगार करे। अल्लाह पाक उनके शहर में अचण जी तौफीक दे। शहर बाहर आहे, शहर में महिनत आहे। कराची में घटि न आहे रोटी। सही सही। वॾी रोटी आहे पर खाइण वारे जे घर। ठीकु आहे, वॾी महिरबानी भाईजान। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी। रोज़ी कर अल्लाह। रोज़ी कर, रोज़ी कर। हवा ॾिठो, असांजो सिंधी भाउ रोज़गार तो करे पियो। चवण जो मक़सदु आहे त नंढो हुजे वॾो हुजे, रोज़गार आहे। ऐं मुंहिंजे भाइरनि खे इहो ई अर्ज़ु आहे त अचो हिते कराचीअ में काफ़ी रोज़गार आहिनि। माण्हू हेॾे अगरि वेठो आहे वांदो त हेॾे निकिरी अचे। ज़रूरी न आहे, फैक्ट्रियुनि में ॿिया बि घणा ई कमकार आहिनि दोस्तो। ठीकु आहे दोस्तो, अल्लाह हाफ़िज़। दुआ में यादि।